आयो अथई सिद्दीक़ अकबर मुझा प्यारा दिसी अर्ज कई मुझे सिर बचन जा साईं मुके रब करीम जी इज्जत जलाल जो कसमा मां अबू बकर के का खबर काने का त इयो मुंजो नालो के लिखियो आहे। नारे तकबीर नारे रिसालत शान मुस्तफा नारे तहकीक उलमाए सुन्नत। अर्ज की मुझे राणा मुखे खबर ना है जो तो नक्काशी जेरे मुखे लिखी दिनू हो मां पढ़ियो उन वक्त में नालो कौन हो हबीबन फरमाया अबू बकर लिखियो पियो अञा मोहिब ऐं महबूब जो सवाल हले पियो गाल बोल हले पे मार को हली रहियो आ जिब्रील अमील आयो अल्लाह पाक जे तरफा जवाब खणी मुंजा राणा रब तो फरमाए अबू बकर सिद्दीक जे गैरत इयो बर्दाश्त न कयो जो तो मोहम्मद करीम जो नालो मां रब करीम जे नाले का जुदा हुजे मुझा महबूबा मो रब करीम वरी इयो बर्दाश्त न कयो जो अबू बकर सिद्दीक जो नालो तो मोहम्मद जे नाले का जुदा हुजे। महबूबा अबू बकर सिद्दीक तो महबूब जे नाले के मुरब जे नाले सा मिलायो तो मां रब करीम अबू बकर जे नाले के तो मोहम्मद जे नाले सा मिलायो। महबूबा एड़ो मिलायो आ जो अबू बकर दुनिया में तो सा गड्डा कबर में भी तो सा गड होंदो ऐ जडे तवा कबर मां उठंदा तभी अबू बकर तवा सा गड होंदो जडे तवा मशर जे मैदान में इंदा तब भी अबू बकर तवा सा गड होंदो। मैं गुलाम नबी में सर फरमाइंदो हयात हो तब हुजूर साहो विसाल खां पो वरीब गड आ सबई मंजन था मजार गड आ दीदार वारी दरीब गड आ महबूब सां गड अची वसाई महबूब सां गड अची वसाई मदीनो मुनवर सुभान अल्लाह सबही सगोरा सहाबा लेकिन सिद्दीक़ अकबर सुभान अल्लाह अवल खलीफो खुदा जे दिल बर नबी जो दिल बर सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सिद्दीक़ अल्लाह पाक सिद्दीक़ अकबर जे इश्क जो जरो तोखे मुखे नसीब हर वक्त मोहब्बत मुस्तफा में फना जान नहीं माल नहीं इस्लाम जो पेरियों खतीब सैयदना सिद्दीक़ अकबर पेरियों वाइजी पेरियों मुबल्लिग सिद्दीक़ अकबर जी जात आ नबी सही जरे दीन जी दावत दिनी तेरे चंद सहाबिया हिकड़ी जगह ते मुझा महबूब सिद्दीक़ अकबर से गदाया त काफर बैठा सिद्दीक़ अकबर अर्ज के राणा अज इजाजत दे त हिन दुश्मनन के तो मोहम्मद जो शान बुधाए नबी से फरमायो अबू बकर हमलो कंदा खतरो चिराणा मुझी दिल थी चवे तमा हिनल के अजे खोले बुधाया तम जो पेरिया के दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो मुझो नबिया के दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो सारा केर करे सगदो कोने जग सारो प्यो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे जुल्फन वारो नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो पान जिड़ो तो उनके चवी पियो नूर करे तो कौन मनी तो जा टुकर खाई जग सारो वल्लैल
लजे जुल्फन वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वतोहा जे चेहरे वारो कम महशर में माओ प्यो न ईदा विकने की अखा मोह मोड़ीदा उन दी कम अचण वारो वल्लैल जे जुल्फन वारो उन दी कम अचण वारो वतोहा जे चेहरे वारो सुभान अल्लाह। दिल थी चवे तो दुश्मनन के बुधाया मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अबू बकर ख्याल कर अजा महबूबन हाँ या न कई अबू बकर सिद्दीक मदीने वारे जो शान बुधाण शुरू करे काफरन के बाहे लगे वे काफरन के जेरो लगवा चलन जे विचा अबू बकर सिद्दीक जे मता हमले आवर छा ओ मुझा प्यारा मुसलमान बारो सिद्दीक अकबर के उन काफर ने एतरो कुचोआ एतरे मार दिनिया जो पान बेहोश थी वनी जमीन ते किरा अबू बकर सिद्दीक के मुझा प्यारा संदस पाड़े वारा खणी घर आया 3 ॾींहंनि का बाद में अबू बकर सिद्दीक के होश आयो आ दिसे त पोड़ी अम्मा मता पानी जो प्यालो भरे बिठिया फरमा लगे अबू बकर 3 ॾींहं थी गाल तो मानी कान खादिया 3 ॾींहं थी वा आयल तो पानी कोन पीतो आ ओ प्यारा पुट उठी मानी खा पानी पी मां के अर्ज कर लगो मुझी अम्मा मुके मानी जी जरूरत काने का मुके इयो बुधा त मुझो महबूब मोहम्मद केड़े हाल में आहे सुभान अल्लाह। मां चवन लगे पुट पेरे मानी खा पेरे पानी पे पान तो फरमाए मुके उन्या अम्हा जे आ पानी किया पिया बिची अखियों अखन में तको हूं ददिया पो थोड़ा इती थिया जे ओ साजन सो निहारिए सुभान अल्लाह। सिद्दीक अकबर जरे वफात का बा मुझे महबूबन जी जरे ज़ाहिरी विसाल तो असा जो महबूब नबी हयात तो नबी पर ज़ाहिरी पाण फरमा हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम मुझी ज़ाहिरी हयाती में भी तवां जे ला भलाई आ ज़ाहिरी वफात में भी तवां जे ला भलाई सुभान अल्लाह। क्या बार सही ज़ाहिरी जिंदगी में त असा जे ला भलाई आ वफात में असा जे ला केड़ी भलाई असां तो समझदा नुकसान आ तमाम जो दुनिया में पर्दो फरमाए नुकसान आ बाबन फरमाए दुनिया में मां जे हाजिर आया जिंदा आया अल्लाह जे हुक्म सा तमा के दीन पे सिखारा दीन जो तरीको पे सिखारा छो त इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक मां मुस्तफा के रब दुनिया ते मोकलोई इने जे ला आए तमा मखलूक जा अखलाक ठीक करे मां मखलूक के सिधो रस्तो बुधाया तमा जे ला भलाई आ पर जे मां ज़ाहिरी मुजो विसाल थियो ज़ाहिरी पर्दो थियो उन में भी तवा जे ला भलाई इया आहे त मां मुस्तफा पांजे हरी में नाज रोजे पाक में भी खामोश थी न वेंदस मां तवा जी गुनाहन जी माफी जे ला अल्लाह पाक जी दरबार में दुआ वठदो रहंदस सुभान अल्लाह। अल्लाह के अर्ज कंदो रहंदस मुझा मौला बदकारन सियाकारन केड़ा भी आहिन पर उन जी निस्बत मां मोहम्मद करीम सा मां मुस्तफा सा आहे मुझा मालिक उनके मां फरमात सिद्दीक अकबर सब का पेरी मोहब्बत मुस्तफा जो शरबत पीतो हो इश्क मुस्तफा जो शरबत पीतो हो वो भी वक्त आयो अबू बकर सिद्दीक जो पंजो पै दुश्मन थी मां दुश्मन थी पई औलाद दुश्मन थी पियो पर सिद्दीक अकबर फरमा लगा हिक न रुसे हो त घोरी बाझ बियन जी मुझो महबूब राजी हुजे मुखे बेन जी परवाह ना तने को आशिक चौंदो आ तभी सब मंज़िल सवलिया
पर इश्क जी मंज़िल भारी आ सोना सिर दे दिस्ता बहारी आ बे सब मंज़िल सवलिया पर इश्क जी मंज़िल भारी आ सोना सिर दे दिस्ता बहारी आ ओ गोर करे दिस किया कमायो इश्क बिलाल भागे से सूर सठाते सुहिणे सुहिणे दीन जे सांगे काफर मारे मारे छदिल तब कलमो ज़बाते जारी आ सोना सिर दे दिस्त बहारी आ बे सब मंज़िल सवलिया पर इश्क जी मंज़िल भारी आ सोना सिर दे दिस्त बहारी आ सोना सिर दे दिस्त बहारी आ ओ कार में नाग सिद्दीक़ रजायो तने बिचवे सिर सदको अकल चवे तो पोइते हटी वल इश्क चवे कोन हटबो अकल चवे तो पोइते हटी वल इश्क चवे कोन हटबो अरबिया के आराम कराए यार निभाई यारी आ सोना सिर दे दिस्त बहारी आ बे सब मंज़िल सवलिया पर इश्क जी मंज़िल भारी आ सोना सिर दे दिस्त बहारी आ सुभान अल्लाह। तमाम मंज़िल में दुखी मंज़िल इश्क महबूबन करीमन जो इश्क रब तोखे मुखे नसीब फरमाए। प्यारा दोस्त आदम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो माल मुखा पुछण वारो मां जडे अखियूं खोलियूं डिठम ता अर्श अज़ीम ते अल्लाह जे नाले सां गड मदीने वारे मीर जो नालो लिखियो पियो आ पो रब करीम मुखे जडे जन्नत में मोकलो ॾिसां सुभान अल्लाह जन्नत जे हर वण हर फल ते हर पने ते हर गुल ते हर हूर जे पेशानी ते हर गुलमान जे सीने ते हर जन्नत जे चौराहे चौक ते अल्लाह पाक जे नाले सां गॾु मोहम्मद मुस्तफा जो नालो लिखियो पियो आहे। आदम अलैहिस्सलाम जॾहिं लग़्ज़श थी गुनाह न थियो आदम अलैहिस्सलाम का याद रखजो माण्हू चवंदो भाई इंसान आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहे आदम अलैहिस्सलाम खां भी गुनाह थी पियो मुखां थियो तो छा थी पियो इहो अल्लाह जे नबी जे बारे में इहो लफ्ज़ चवण कलमे कुफ्र आहे। अल्लाह जे नबी का खता कौन थी अल्लाह जे नबी का गुनाह न थियो जो त अहले सुन्नत व जमात जो अकीदो आ त अल्लाह जो नबी नबुवत का पेरी नबुवत का बाद गुनाह का मासूम ऐं पाक होंदो आहे। आदम अलैहिस्सलाम जी दुनिया जन्नत मां दुनिया ते न अचे हा हैं तो पोइ हबीबुल्लाह जला शहजादा किथां अचन आहे मिलाद कीअं थी है किए ये मखलूक में तव्हां सां चऊं हा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आदम अलैहिस्सलाम के दुनिया ते मोकलियो त इन जी औलाद थिए पियो अरबे खरबे पद में मखलूक थिए 1,24,000 नबी अचन अॻियां भी हुजन पोयां भी हुजन वरी महशर जो मैदान कायम करया हां पंहिंजा भी उते हुजन पराया भी उते हुजन मां रब कहारती कुर्सी ते वही रहा 70,000 साल के चेहरे ते रहम जी नजर न विझां उते आदम अलैहिस्सलाम के अर्ज करे नूह अलैहिस्सलाम के अर्ज करे इब्राहिम खलीलुल्लाह अर्ज करे मूसा कलीमुल्लाह अर्ज करे मौला राजी थी मां रब कंहिंजी न ॿुधा पर जॾहिं मुंहिंजो महबूब मोहम्मद मुझे अर्श जे साम्हूं सर झुकाए त मां रब फरमाया इरफ़ा रअसक या मोहम्मद मुंहिंजा महबूबा